अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधड़ी न्यूज़ अल्ट्रा HD यूट्यूब चैनल ते सभिनी खे भलीकार। दोस्तों, जेकॾहिं तव्हां शोबिज़ जे ख़बर में इंटरेस्ट रखो था त असांजो यूट्यूब चैनल सिंधड़ी न्यूज़ अल्ट्रा HD तव्हां लाइ सुठो साबित थींदो। त दोस्तों, टिकटॉक ते काफ़ी सारा सिंधी फाशी वीडियो अपलोड थींदा रहंदा आहिनि, पर रूबी अली त हद करे छॾी आहे। मुख़्तसर वक़्तनि में रूबी अली जा अहिड़ा केतिरा ई वीडियो फाशी वारा हिन वक़्तु यूट्यूब ते तोड़े फेसबुक ते ऐं टिकटॉक ते उन काफ़ी सारो बेस हलंदो आहे। रूबी अली हर चकर पंहिंजो औकात ॾेखारींदी। अॼुकल्ह टिकटॉक तोड़े फेसबुक ते रूबी अली जे ख़िलाफ़ु तमामु घणो लिखियो पियो वञे ऐं रूबी अली जी जेका वीडियो वायरल थी आहे सभु तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारींदासीं। अञा रूबी अली पंहिंजे वाल तां हटाई न आहे। सो महिरबानी करे अहिड़ा टिकटॉक बंदि कया वञनि जहिड़ी तरह सां हिन टिकटॉक ठाहियो आहे। अखरो थी दिल तड़पे थी रग रग में ॼणो